अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेर एक नजर हेडलाइंस थे। सिंध में ज़रई आमदनी ते सुपर टैक्स जी ओगाड़ी अणॼातल मुदे ताईं मुलतवी। ज़रई इनकम टैक्स बि 6 महीननि लाइ माफ़। सिंध हुकूमत वॾनि ज़मींदारनि खे रिलीफ फ़राहम करण लाइ बिल सिंध असेंबली मां मंज़ूर कराए वरितो। ज़रई इनकम टैक्स 1 जनवरी 2025 खां 30 जून 2025 ताईं लागू थींदो। 20 खां 25 करोड़ आमदनी ते 50 लख ऐं 30 करोड़ ताईं आमदनी ते 90 लख टैक्स लागू हो। 30 करोड़ खां 35 करोड़ आमदनी ते 1 करोड़ 40 लख रुपया ऐं 50 करोड़ ज़रई आमदनी ते 5 करोड़ रुपया सुपर टैक्स लागू हो, जेको ईंदड़ बजट ताईं मुलतवी कयो वियो। वॾे वज़ीर सईद बरात अली शाह सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट सिस्टम मोबाइल ऐप जो इफ्तिताह करे छॾियो। वेस्ट्राला सिंध तरफ़ां डोमिसाइल रेजिडेंट कार्ड ऐं सोशल प्रोटेक्शन रिकॉर्ड डिजिटल करण जो ऐलान। वॾे वज़ीर सईद बरात अली शाह चयो आहे त ऐप ज़रिए पैदाइश, मौत, शादी या तलाक बाबति बर वक़्तु दाख़िला थी सघंदी। टेक्नोलॉजी में सीड़प करे ख़िदमतनि खे बहितर करे सघिजे थो।